उस्ताद दानी शाह अब्दुल लतीफ भिटाई जे बाबे शाह हबीब के साईं तो वारो पुट तरुगो अल्फ जो सबक वठी भजियो बा जो सबक वठे ही कोन तो छो चे तो अखर पढ़ो अलिफ जो ॿिया वर्क सब विसार अखर पढ़ो अलिफ जो ॿिया वर्क सब विसार अंदर तू उजार पना पढ़ंदे केतरा शाह साहब के खबर पई कारे भजियो झंग में वियो भिट में वियो अब्दुल लतीफ शाह जे बाबे जो नालो हो हबीब शाह रहमतुल्लाह अलैह सॾु करे चवेस तो पुट अब्दुल लतीफ निकरिया न त मां झंग के बाहि ॾींदो मां बाहि में सड़ी वेंदे रड़ करे चवेस तो बाबा जे अंदर में अल्लाह जो नालो हुंदो आ उनके जन्म जी बाहि न साड़ींदी आ तो वारी दुनिया जी बाहि छा कंदी यो थी मोहित भिटाई के भी न था मञनि अरे मुशरिको भिटाई त निज तो ही त बढ़िया ते तो जंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो उनके दुनिया जी बा जन्म जी बा न साड़ींदी दुनिया जी बा के कहिड़ी ताक़त आ बाबा भली बा ॾे मां ज़िक्र थो कयां शाह अब्दुल लतीफ भिटाई जे बाबे के कावड़ अची वई चे भला ॾियो झंग के बाहि मन बाहि जे बोग मुंहिंजो पुट निकिरी अचे बाहि लगी अधु कलाक थी वियो किताब लिखंदा झंग सड़ी वियो बरपट सड़ी वियो शाह साहब के दुख थियो त मुंहिंजे पुट जो जनाज़ो त खणी चो बाहि में सड़ी वियो हूंदो मुरीद ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया चेसई जनाज़ो लभे ई कोन थो अलाए काॾे वियो तो वारो पुट आख़िर औलाद जिगर जो टुकड़ो आहे औलाद जिगर जो टुकड़ो आ शाह साहब पान लथो मैदान ते हबीब शाह रहमतुल्लाह अलैह रोई करे सॾु करे चेसो पुट ज़िंदा आहे त निकिरी आ या अल्लाह मुंहिंजो पुट शहीद थी वियो त मां जनाज़ो त पढ़ांस रब फना फिलाए थी वियो तुंहिंजे इश्क में सफ़ा दीवानो हो रब मुंहिंजो पुट काॾे हो या जनाज़ो ॾेखार या जीअरो ॾेखार सैयद घराणे जी दुआ कीअं न क़बूल थिए पोतल फ़कीर जो बाबो हो अल्लाहु अकबर शाह अब्दुल लतीफ भिटाई ॾिठो त हाणे बाबो परेशान थो थिए माखे दबाए वेझो न आई आ सॾु करे चवेस तो बाबा रोए छो तो कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाओ कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाओ जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे ओ बाबा मुझे अंदर में अल्लाह जो नालो आ जन्म जी बा नथी साड़े सके ये दुनिया जी बा छा कंदी अल्लाह अब्दुल लतीफ शाह सजी जिंदगी तौहीद पढ़िया जबल मथा झूपड़ा झूला कीअं झुलन जंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जन आस न लाथी अल्लाह